नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयारोड सिटी में खबर ॾींदड़ भिरयारोड में राॼपर बिरादरी जे ज़रई ज़मीन ते बरोही बिरादरी जे अثرن जबरदस्ती कब्ज़े करण जी कोशिश खिलाफ सख्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन सिलसिले में राॼपर बिरादरी जे हाकिम राॼपर इस्माइल राॼपर जलाल राॼपर इकबाल राॼपर ऐं ॿियनि जी अॻवानी में सख्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजी 12 एकड़ ज़रई ज़मीन दे चाहे मनूमल में आहे, जंहिंजा कागज़ असां वटि मौजूद आहिनि, जंहिं ते बरोही बिरादरी जे इस्माइल बरोही सिद्दीक बचल ऐं अकबर बरोही वारा जबरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश कंदे असांजी ज़रई ज़मीन जो वाटर बंद करे छॾियो आहे, जंहिंजी शिकायत एसडीओ आपाशी पटीदन खे पिण ॾिनी आहे। जॾहिं त बरोही बिरादरी जा माण्हू असांजे घरनि मथां फायरिंग पिण करे रहिया आहिनि ऐं असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे असांखे नुक़सान ॾियणु चाहिनि था। हिननि चयो त अहिड़ी शिकायत इलाइक़े जे मोज़िज़न डॉक्टर अब्दुल सत्तार राॼपर ऐं रईस ज़फर राॼपर खे पिण ॾिनी, जंहिं 2 दफ़ा ज़मीन जी माप कराइण बाद फ़ैसिलो कयो, पर उन जे बावजूद बि बरोही बिरादरी फ़ैसिलो न मञियो। हिननि चयो त असांजी जान के सख्त खतरो है, हू असा के मारण चाहिन था। इन आला इख्तियारन डीआईजी शहीद बेनज़ीराबाद एसएसपी नौशरो फिरोज ऐं ॿियनि वसा वारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जी शफ़ाफ इंक्वायरी कराए असा के तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।